औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां सभिनी दोस्तनि सां ॿई प्यारनि खे असांजे यूट्यूब चैनल ते भलीकार। दोस्तो, अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं न्यू सिंधी ड्रामा जेको तमामु जल्द तव्हां ॼणनि जे आॾो पेश थींदो, तमामु जल्द अची रहियो आहे। उन जे बारे में असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। जी हा दोस्तो, हीउ तमामु बहितरीनु ड्रामो हूंदो ऐं सरदारी निज़ाम ते राज हूंदो। जेको सरदारी निज़ाम राज आहे सिंध में, उन बाबति हूंदो। उन सरदारी निज़ाम जी अक्कासी कंदड़ ड्रामो हूंदो। हिन में सिंध जा तमामु बहितरीनु अदाकार, तमामु भलोड़ अदाकार शामिल हूंदा, जंहिंमें सिंध जो अदाकारी जो बाबर शेर, असद ख़ान कुरैशी साहब, अब्बास गुल ओढाणू, सैयद निसार शाह, मजू सत्तार लाड़ ऐं उन खां अलावा ॿिया काफ़ी सारा अदाकार तव्हांखे हिन ड्रामे में ॾिसण में ईंदा। जीअं दोस्तो, इहो सिंध में सरदारी निज़ाम जे लिहाज़ सां ज़ुल्म सितम थी रहियो आहे, उन लिहाज़ सां तव्हांखे हीउ ड्रामो ॾिसण में ईंदो। हिन में तलवारबाज़ी बि हूंदी ऐं हथियार पिणु हिन में इस्तेमालु कया वेंदा। उन सां गॾो गॾु दोस्तो, हीउ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो KTN ते तमामु जल्द नशर थींदो। जीअं त KTN वारनि हिन जा टीज़र्स बि कुझु रिलीज़ कया आहिनि पंहिंजे ऑफिशियल चैनल ते। उन सां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे खे तमामु वॾी महिनत ऐं कोशिशुनि सां रिकॉर्ड कयो वियो आहे। तक़रीबन काफ़ी वक़्त खां हीउ ड्रामो रिकॉर्ड थींदो रहियो आहे। जंहिं त तव्हांखे वधीक असां इहो ई चवंदासीं त हाणे असांखे ॾींदा इजाज़त। वधीक मिलंदासीं अॻे वीडियो में। असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन